अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू इन्फोडेस्क। दोस्तों तव्हां माइक्रोसॉफ्ट वर्ड सीखी रहिया आहियो। दोस्तों अचो त हाणे स्टाइल अप्लाई करियूं इन फ़ॉन्ट ते। दोस्तों स्टाइल सां वॾे में असांखे फ़ाइदो इहो थिए थो त असांखे जस्ट हिकिड़ो स्टाइल अप्लाई करण सां जेकी सॼी डॉक्यूमेंट में जिते बि स्टाइल अप्लाई कयो वियो हूंदो उन सॼी ऑटोमेटिकली उहो फॉर्मेटेड थी वेंदो। हिन असां टाइम जी बचत हिकिड़ो मेन असांखे फ़ाइदो थींदो हिन में। जेकॾहिं हिकिड़े डॉक्यूमेंट में यानी स्क्रिप्ट जेके चेंज आहिनि, सपोज़ हिकिड़ो सिंधी स्क्रिप्ट आहे, ॿियो अंग्रेजी स्क्रिप्ट आहे, ॿई जेके असांखे गॾु हलाइणा पवनि था, त उन जे लाइ असीं स्टाइल अप्लाई कंदासीं। स्टाइल में असां ॿिन्ही जो फ़ॉन्ट फॉर्मेटिंग अलॻि अलॻि यानी कि सेट करे सघूं था ऐं हुनखे जैसे असांखे स्टाइल अप्लाई करिणो आहे उहो सॼी पूरी डॉक्यूमेंट में उहा ऑटोमेटिकली अप्लाई थी वेंदो, असांजे टाइम जी वॾी बचत। उनखां पोइ जॾहिं असीं थीम हिन में अप्लाई कंदासीं त थीम जे बेस ते जेका असांजा स्टाइल अप्लाई कयल हूंदो उन स्टाइल जे हिसाब सां उन स्टाइल जे बुनियाद ते ऑटोमेटिकली थीम उनखे कलर जेको आहे उनखे पंहिंजो पंहिंजो ॾेई छॾींदी आहे। ऐं उनखां अलावा वॾे में वॾो असांखे फ़ाइदो तॾहिं थिए थो जॾहिं असीं हेडिंग्स वग़ैरह अप्लाई कंदा आहियूं, हिकिड़ो किताब वग़ैरह लिखंदा आहियूं, हेडिंग्स अप्लाई कयल हूंदा उन ते स्टाइल अप्लाई कयल हूंदा त तॾहिं असांखे टेबल ऑफ कॉन्टेक्स्ट जेकॾहिं असांखे ठाहिणो हूंदो आहे त उहो ऑटोमेटिकली ठही वेंदो आहे, असांखे उन जी महिनत न करणी पवंदी आहे। दोस्तों ये सिंपल पैराग्राफ जी फाइल असां वरी खोली आहे। सिंपल पैराग्राफ हिन में असीं स्टाइल अप्लाई करूं था। होम टैब में तव्हांखे ही साॼे पासे ही तव्हांखे स्टाइल जी गैलरी नज़र ईंदी। स्टाइल जी सॼी लाइब्रेरी में आहे, जंहिंमें आमतौर ते जेको बि फ़ॉन्ट जेको ॾिसो आहे कहिड़ो सिलेक्ट थिए पियो आहे बॉक्स में असांखे एक्टिव कहिड़ो नॉर्मल आहे, यानी कि असांजो नॉर्मल स्टाइल अप्लाई करियल आहे। असीं हिन ते जेकॾहिं सपोज़ हीअ असांजी हेडिंग आहे, असीं हिन ते हेडिंग अप्लाई करणु चाहियूं था, जस्ट तव्हां हिन मां हेडिंग 1 सिलेक्ट कयो त हेडिंग जा बि लेवल आहिनि 1 2 3 ऐं हिते ॾिसो हिन में असीं सभिनी जेके हेडिंग्स आहिनि त असीं 1 हेडिंग अप्लाई करूं था। ऐं हाणे तव्हां ॾिसो सॼो फ़ॉन्ट ऑटोमेटिकल कलर बि चेंज थी वियो, जॾहिं ते स्टाइल कैलिबरी वारो अची वियो ऐं फ़ॉन्ट जी साइज़ बि ॾिसो वधी वई। जॾहिं तव्हां फ़ॉन्ट ते थोरो गौर कंदो त तव्हां ॾिसंदो त स्टाइल में असांखे कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा मिलिया आहिनि। अहिड़ी रीति हितां स्टाइल मां तव्हांखे मुख़्तलिफ़ जेके नज़र ईंदा तव्हांखे स्टाइल, तव्हां जस्ट कर्सर जिते पैराग्राफ आहे उन में रखोसि ऐं तव्हां हिते जस्ट हिते तीर जेको आहे तव्हांजे लाइब्रेरी में रखी ॾिसंदो न त तव्हांखे प्रीव्यू शो थींदो त ॾिसो चेंजिंग छा छा अचे पई। जॾहिं टाइटल ते क्लिक कंदा असांजो फ़ॉन्ट वॾो थी वञे थो, सब टाइटल था। उनखां अलावा जॾहिं नंढे तीर ते क्लिक कंदो त तव्हांजा अञा स्टाइल में असीं मूव करे सघो था तव्हां। ऐं हेठि हिन ऑप्शन ते क्लिक कंदो सॼी पूरी लाइब्रेरी तव्हांजे साम्हूं खुली वेंदी। ॾिसोसि हेडिंग्स आहिनि, उनखे अलावा हे ॾिसो सब टाइटल्स आहे, एम्फेसाइज़ आहे, ठीकु आहे। हीअ असांजो ॾिसो जॾहिं असीं हिनखे सिलेक्ट करे वियूं था त हाणे असां क्लियरली अप्लाई करे सघूं था। स्ट्रॉन्ग ॾिसो फ़ॉन्ट अप्लाई थी वियो, कोट्स कहिड़े बेस ते असां तव्हांजे हेठि प्रीव्यू खे तव्हां चेक कंदा अचो त तव्हांखे सॼो शो थिए पियो। असीं स्टाइल अप्लाई नथा करियूं, जस्ट तव्हांखे प्रीव्यू शो करायूं था। टाइम जी बचत जे हिसाब सां हिकिड़ो हिकिड़ो असां स्टाइल अप्लाई नथा करियूं, जस्ट तव्हांखे कर्सर रखी तव्हांखे प्रीव्यू शो करायूं था त कहिड़ी कीअं स्टाइल अप्लाई करे सघो था। दोस्तों जीअं तव्हांखे ॿुधायो त हीअ जेको फ़ॉन्ट आहे असांजो हू नॉर्मल हूंदो आहे, जेको आमतौर ते पैराग्राफ में नॉर्मल। असीं जेके नॉर्मल फ़ॉन्ट में कुझु चेंजिंग कंदासीं त असांजी सॼी पूरी डॉक्यूमेंट में उहा असां उनखे अप्लाई करे सघूं था। सपोज़ हीअ हाणे नॉर्मल फ़ॉन्ट आहे, नॉर्मल फ़ॉन्ट में असीं हिन जो फ़ॉन्ट थोरो वधाए छॾियूं था, 12 फ़ॉन्ट रखूंसि था, जॾहिं ते असीं कलर चेंज कयूंसि था। ऐं इहो हाणे सॼी पूरी त अप्लाई करणु चाहींदा। फ़ॉन्ट बि असीं कैलिबरी जे बजाए असीं फ़ॉन्ट इन जो टाइम्स न्यू रोमन असीं चेंज करे सघूं था। टाइम्स न्यू रोमन हिते लिखियोसीं, जस्ट पाण टाइम्स अची वेंदो, तव्हां हितां सिलेक्ट करे सघो था। ऐं उनखां पोइ जॾहिं इहे नॉर्मल आहे इनखे असीं हिन ते अप्लाई कंदासीं नॉर्मल फ़ॉन्ट ते न त हीअ सभिनी में अप्लाई थी वेंदो। असांखे छा करिणो आहे, जस्ट नॉर्मल असांखे राइट क्लिक करिणो आहे, हिते लिखियो पियो अपडेट नॉर्मल टू मैच सिलेक्शन, यानी असां जेको हीअ कई सिलेक्शन जेका असां कई आहे, हिन ते जेका फॉर्मेटिंग कई आहे इहा असांखे नॉर्मल ते अप्लाई थी वञे। जॾहिं ते क्लिक कंदो त तव्हां हेठि ॾिसो सभिनी ते जेके बि आहिनि हिन ते सभिनी ते अप्लाई थी वियो इहो नॉर्मल। दोस्तों स्टाइल जो तव्हांखे फ़ाइदो हींअर नज़र अची वियो, जस्ट असां हिकिड़े ते असां चेंजिंग कईसीं ऐं सभिनी में इहा अप्लाई थी वेंदी। दोस्तों अहिड़ी रीति असीं फॉर्मेटिंग में को बि असीं एलिमेंट यानी हिनखे कहिड़े बि क़िस्म जी फॉर्मेटिंग करे असीं हुनखे अप्लाई करे सघूं था। असीं हाणे हेडिंग खे थोरो चेंज था करियूंसि, इन जो लुक असीं यानी कि शेड अप्लाई करूंसि था, थोरो शेड हिन ते ॾियूंसि था ऐं हीअ शेड रखूंसि था। उनखे अलावा असीं हिन त फ़ॉन्ट कलर आहे, यानी कि असीं गहरो कलर ॾेई करे शेड तव्हांखे वाज़े नज़र अचे, उन करे फ़ॉन्ट जो रंग बि असीं चेंज था करे छॾियूंसि, यानी वाइट था ॾियूंसि ऐं बोल्ड था करियूंसि। हाणे इन खे असीं हेडिंग ते असीं अप्लाई कंदासीं। साॻियो वारो राइट क्लिक करे अपडेट हेडिंग 1 टू मैच सिलेक्शन जॾहिं क्लिक कंदासीं त सभु हेडिंग तव्हां ॾिसो चेंज थी वञे। जिते जिते असां हेडिंग कई हुई, हाणे हीअ जस्ट असां वटि 3 हेडिंग्स आहिनि, पर असांजे डॉक्यूमेंट में वधीक हिक खां वधीक हेडिंग्स जेतिरियूं बि हुजनि सभिनी ते अप्लाई करे थी वञे हा। दोस्तों हाणे हीअ तव्हां हिकिड़ी ॻाल्हि यादि बिल्कुलु ज़हन नशीन कजो त हीअ जेका बि असां मॉडिफिकेशन कई या त तब्दीली कई आहे,
इहा हिन डॉक्यूमेंट में सेव थिए पई। जॾहिं त डॉक्यूमेंट ॿी जेका कंदासीं त उन में असांजे हीअ स्टाइल वग़ैरह न हूंदा। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे इहा ज़हन में रखणी आहे त हाणे असीं चाहियूं था त हीअ एडिंग वरी पहिरीं साॻी पोज़ीशन में अचे, त उन जे लाइ असीं हिन रीसेट जो त को बि असांखे बटन न मिलंदो। असांखे वरी साॻी स्टाइल अप्लाई करणा पवंदा। उन करे असांखे बहितरु इहो रहंदो त असां अप्लाई करण जे लाइ असीं पंहिंजो नओं स्टाइल उनखे डिफाइन करियूं, पोइ उन स्टाइल जेको न्यू असां जेको स्टाइल ठाहींदा आहियूं उनखे असीं कस्टमाइज़ करूं। दोस्तों नओं स्टाइल ठाहिण जे लाइ असीं जॾहिं नंढे तीर ते क्लिक कंदासीं त हेठां कुझु असांखे ऑप्शन्स नज़र ईंदा। लिखो पियो क्रिएट स्टाइल। क्रिएट स्टाइल में तव्हांखे हिते नालो ॾियणो आहे। को बि नालो तव्हां ॾेई सघो था। सपोज हिते ॾियां थो माई स्टाइल। ऐं जॾहिं माई स्टाइल ते क्लिक करे असीं मॉडिफिकेशन में ईंदासीं त हाणे मॉडिफाई करे, हाणे मॉडिफाई में असांखे हिते शो थिए थो, थोरो हिन में तव्हां गौर कजोसि, नालो ई असांजो शो थिए पियो। उन खां पोइ हिते स्टाइल टाइप, यानी कि असां कहिड़ो स्टाइल टाइप रखणु चाहियूं था, पैराग्राफ में या कैरेक्टर ते। जॾहिं असीं पैराग्राफ ते रखंदासीं जंहिंसां असीं सॼे पूरे पैराग्राफ ते इहो हिकिड़ो स्टाइल अप्लाई थींदो। जॾहिं त कैरेक्टर ते असीं रखंदासीं त सिर्फ़ु कैरेक्टर ते इहो, यानी हिकिड़े लफ़्ज़ ते या जेको कैरेक्टर जेको हूंदो सिलेक्ट कंदासीं उन ते अप्लाई थींदो। जॾहिं त लिंक टू पैराग्राफ कैरेक्टर ॿिन्ही ते अप्लाई थींदो। टेबल ते टेबल सां या लिस्ट में असीं कंहिं ते बि अप्लाई करे सघूं था। उनखां पोइ आहे स्टाइल बेस्ड ऑन, यानी हीअ जेको स्टाइल असीं नओं ठाहियो पिया इहो कहिड़े बेस ते हुजे, हेडिंग ते हुजे या नॉर्मल में। तव्हां कहिड़े हिसाब सां सेट करणु चाहियो था, हेडिंग में करणु चाहियो था नॉर्मल, असीं नॉर्मल ते चलो सेट करणु चाहियूं था। ऐं उनखां पोइ लिखियो पियो आहे स्टाइल फॉर फॉलोइंग पैराग्राफ। हिन जो मतिलबु इहो आहे त जॾहिं तव्हां हेडिंग हींअर आहे, असांजे हेडिंग आहिनि इन में सभिनी में नॉर्मल स्टाइल कयो पियो आहे। ऐं जॾहिं तव्हां इंटर करो, इंटर खां पोइ तव्हांजो ऑटोमेटिकली चेंज थी वञे, तव्हांजो जेके फ़ॉन्ट आहिनि उहे चेंज थी वञे। असीं चाहियूं था त वरी असांजो नॉर्मल में अची वञे। ऐं जॾहिं ओके कंदो, हीअ तव्हांखे बाद में वरी क्लियर करायूंसि था। जॾहिं ओके कंदो त हीअ ॾिसो तव्हांजो स्टाइल ठही वियो नॉर्मल बेस ते। दोस्तों अचूं था टेक्स्ट फॉलोइंग बाय, मूं तव्हांखे ॿुधायो पियो उन में। हाणे ॾिसो असीं हेडिंग में आहियूं, जॾहिं असीं हिते क्लिक कंदासीं त वरी असांजो फ़ॉन्ट ॾिसो नॉर्मल में चेंज थी वियो। हीअ आहे फॉलोइंग बाय, यानी कि हिन खां पोइ कहिड़ो टेक्स्ट फॉलो करे, कहिड़ो स्टाइल फॉलो थिए, हिन जे पुठियां कहिड़ो स्टाइल अचे, नॉर्मल में ऑटो थी वियो। हिते असीं जेको चाहियूं असीं उहो सेट करे सघूं था। दोस्तों जीअं त हीअ असांजी हेडिंग आहे, जेका असां नॉर्मल में असांजे फ़ॉन्ट में चेंज थी, हिन खे असीं वरी हेडिंग 1 में ॾिसो जंहिंसां क्लिक करण सां असांजी हेडिंग ऑटोमेटिकली फॉर्मेटेड थी वेंदी। दोस्तों अचो त हाणे हीअ जेको असां पंहिंजो स्टाइल ठाहियो आहे, हिते ॾिसो गैलरी में शो थिए पियो, माई स्टाइल जे नाले सां शो थिए पियो। इन खे असीं हाणे कस्टमाइज़ करणो। पहिरीं ॻाल्हि कस्टमाइज़ करण जे लाइ असीं हितां खां फॉर्मेटिंग वग़ैरह अप्लाई करे उनखे असीं मैच सिलेक्शन में असीं हितां अची ॾिसो अपडेट्स माई स्टाइल टू मैच सिलेक्शन में असीं करे सघूं था। ॿियो असीं किथां थिए मॉडिफाई डायलॉग बॉक्स मां बि असीं करे सघूं था। उन ते असीं राइट क्लिक कंदासीं ऐं जॾहिं ईंदासीं मॉडिफाई में, तॾहिं हेठि तव्हांखे ॾिसो हीअ शो थियनि पिया। हिते त असां तव्हांखे मूं क्लियर करे छॾियो त हीअ छा आहे। उनखां पोइ हेठि ॾिसोसि हिते असांखे फॉर्मेटिंग में फ़ॉन्ट शो करे पियो त कहिड़ो फ़ॉन्ट आहे तव्हांजो, फ़ॉन्ट जी साइज़ कहिड़ी रखणी आहे, हीअ उनजा कुझु जेके स्टाइल्स आहिनि उहे आहिनि। उनखां पोइ हेठि हिते असांखे बटन शो थिए पियो फॉर्मेट जो। फॉर्मेट खां पोइ हीअ अञा वधीक असांखे सहूलियत ॾिए पियो, फ़ॉन्ट जी ॾिए पियो। यानी असां फ़ॉन्ट कहिड़ा हिन में अप्लाई करे सघूं था, पैराग्राफ आहे हुन में चेंजिंग करे सघूं था, टैब्स में, बॉर्डर्स में, फ्रेम्स, नंबरिंग, शॉर्टकट वग़ैरह। त असीं फ़ॉन्ट में त वेंदासीं त असांखे हिते वधीक शो थिए पियो। ॾिसो हीअ ॿुधाए पियो त हेडिंग्स ही अप्लाई कयल आहे। जॾहिं त असीं फ़ॉन्ट खे असीं हेडिंग्स न आहे, असीं टाइम्स न्यू रोमन में ॾियूं था या कंसोलेंस में असीं फ़ोटो ॾेई सघूं था। जॾहिं ते क्लिक कंदासीं अची वियो असांजो कंसोल। असीं हीअ फ़ॉन्ट अप्लाई करूं था हिते 12 जी बेस ते। ऐं हीअ कॉम्प्लेक्स स्क्रिप्ट शो थी। दोस्तों हीअ कॉम्प्लेक्स स्क्रिप्ट मां मुराद आहे जॾहिं तव्हां वटि हिक खां वधीक लैंग्वेज आहे जेका राइट टू लेफ्ट बि आहे न, त उनखे अप्लाई करे सघूं था। जीअं असां वटि हींअर सिंधी आहे त असीं सिंधी ते अप्लाई करण जे लाइ कहिड़ो फ़ॉन्ट अप्लाई थिए, उन करे असीं हितां करूं था MB सिंधी वेब। हीअ असांजे MB सिंधी ते वेब कनि था, यानी कि असां जेकॾहिं सिंधी लिखूं त असांजो हीअ फ़ॉन्ट ऑटोमेटिकली हीअ चेंज हुजे। ऐं जॾहिं असीं सिंधी न लिखूं त असांजो इंग्लिश फ़ॉन्ट वरी कंसोलेंस हुजे। जॾहिं ओके कंदो त तव्हांजो हीअ ॾिसो फ़ॉन्ट आहे इहो अप्लाई थींदो। जॾहिं इन साॻी खे सिलेक्ट करण में असीं जेकॾहिं माई स्टाइल ते क्लिक कंदासीं त फ़ॉन्ट ॾिसो चेंज थी वेंदो। ऐं जॾहिं असीं सिंधी लिखंदासीं त हिते असांजी सिंधी MB सिंधी वेब नज़र ईंदी। हिते जॾहिं क्लिक कयोसीं असीं डायरेक्शन में हटायूंसि था ऐं असीं लैंग्वेज हितां चेंज करूं था सिंधी। हाणे ॾिसोसि दोस्तों हींअर असांजो सिंधी फ़ॉन्ट ॾिसोसि इहो न आहे, MB सिंधी न आहे, न त ॿियो को फ़ॉन्ट आहे। छो त जॾहिं असां इंटर कयोसीं, इंटर खां पोइ असांजो ॾिसो फॉलोइंग में छा हो, नॉर्मल ते अची वञे। ऐं जॾहिं असीं कयोसीं त नॉर्मल ते अची वियो आहे। तव्हां हिते ॾिसी वठोसि राइट क्लिक करे मॉडिफिकेशन में असां में छा ॾिनल आहे हिते बेस्ड ऑन ते आहे, लेकिन असांजे स्टाइल फॉर फॉलोइंग पैराग्राफ में छा में नॉर्मल ते असीं जेके नॉर्मल खे हटाए करे जेके माई स्टाइल ते कंदासीं ऐं ओके कंदा त हाणे माई स्टाइल ते जॾहिं असीं इंटर कंदासीं त हाणे माई स्टाइल ते ईंदो। हिन ते ॾिसो नॉर्मल फ़ॉन्ट अप्लाई थियल आहे, जॾहिं असीं माई स्टाइल ते क्लिक कंदासीं त हाणे असांजो फ़ॉन्ट थी वियो MB सिंधी। दोस्तों तव्हां पंहिंजे कस्टम स्टाइल खे कंहिं बि वक़्तु चेंज करे सघो था। नॉर्मल में तव्हां इनखे हेडिंग ते चेंज करे सघो था, यानी मॉडिफिकेशन में तव्हां ईंदो लिखियो पियो स्टाइल बेस्ड ऑन नॉर्मल आहे, तव्हां इनखे हेडिंग में चेंज करे सघो था। ॾिसो हेडिंग 1 में जॾहिं असां चेंज कयोसीं ऐं ओके कंदो त हीअ असांजो फ़ॉन्ट हाणे हेडिंग 1 में चेंज थी वियो।
तव्हां ॾिसंदो सॼो हेडिंग में चेंज थियण सां सॼी फॉर्मेटिंग फिटी वई। असांखे परेशान थियण जी बिल्कुलु ज़रूरत कोन्हे। तव्हां जस्ट पैराग्राफ ते क्लिक करे ऐं नॉर्मल फ़ॉन्ट अप्लाई करे छॾियोसि ऐं हीअ असांजो नॉर्मल फ़ॉन्ट अप्लाई थी वेंदो। ॾिसोसि नॉर्मल अप्लाई थी वियो। जॾहिं त हिते आहे इनखे बि असीं नॉर्मल में अप्लाई करे सघंदा, हीअ बि असांजो नॉर्मल में अप्लाई थी वेंदो। हाणे असीं अची वेंदासीं हेडिंग में। असीं हिनखे वरी हेडिंग में हाणे हिनखे थोरी चेंजिंग आणियूंसि था। हेडिंग में दोस्तों असीं चाहियूं था त सिंधी असांजी हिन पासे राइट साइड ते बिल्कुलु अलाइनमेंट में शो थिए ऐं उनजे लाइ असीं हिते राइट साइड ते हिकिड़ो टैब सेट कंदासीं ऐं सिंधी स्क्रिप्ट उहो बि सेट कंदासीं। हलूं था माई स्टाइल जी मॉडिफिकेशन में ऐं जॾहिं मॉडिफिकेशन में असीं हिते वेंदासीं फॉर्मेट में हितां असीं फ़ॉन्ट सिलेक्ट कंदासीं। फ़ॉन्ट में एमबी सिंधी वेब थियल आहे। जॾहिं त कंसोनेंट जे फ़ॉन्ट खे असीं हिनखे चेंज कंदासीं टाइम्स न्यू रोमन में। जॾहिं त फ़ॉन्ट असांजो एमबी सिंधी वेब आहे, असीं एमबी लतीफ़ में कन्वर्ट था करियूंसि। एमबी लतीफ़ बोल्ड था करियूंसि। इहा असांजे हेडिंग में इहो शो थींदो। 16 जी असांजी आहे हेडिंग। असीं हिनखे ओके कंदासीं ऐं पोइ अञा असां हिनखे टैब न सेट कयो। असीं वरी ईंदासीं टैब में ऐं टैब में असीं 6.6 सेट कंदासीं, लेकिन अलाइनमेंट हुनजे राइट साइड ते हुजे ऐं उनखे सेट था करियूंसि। जॾहिं ओके कंदो त तव्हां जॾहिं हिते बि ओके कंदो त हाणे तव्हांजो माई स्टाइल सेट थियो। हिते जॾहिं टैब प्रेस कंदो त तव्हां ॾिसो ऑटोमेटिकली टैब असांजो हिते प्रेस थी वेंदो। हाणे ॾिसो तव्हां हिते टैब प्रेस कयोसीं त असांजो कर्सर हिते थी वियो। हाणे हिते असीं लैंग्वेज चेंज करे सिंधी में जो कुझु बि असीं लिखी सघूं था। सपोज़ कॉल सेंटर। त अहिड़े हिसाब सां तव्हां ॾिसोसि लेफ्ट साइड ते अंग्रेजी ऐं राइट साइड ते सिंधी वारो तव्हांजो स्टाइल ऑटोमेटिकली सेट थी वियो। जिते चाहियो तव्हां इहो लिखी सघो था। सिर्फ़ु तव्हांखे स्टाइल अप्लाई करिणो आहे। तव्हां हिन हेडिंग ते इहो स्टाइल अप्लाई करणु चाहियो था। हेडिंग 1 आहे, तव्हां माई स्टाइल अप्लाई करणु चाहियो था। तव्हां जस्ट माई स्टाइल ते क्लिक कंदो त तव्हांजो माई स्टाइल थी वियो। हिते तव्हां ॾिसो जॾहिं टैब प्रेस कंदा त तव्हां पाणे हुते अलाइनमेंट जे बेस ते अची वेंदा हलिया ऐं हीअ तव्हां सिंधी ॾिसोसि ऐं इन हिसाब सां तव्हां पंहिंजो स्टाइल अप्लाई करे उन ते बहितरीनु हिकिड़ी थीम ठाहे सघो था। दोस्तो इन स्टाइल जेको असां अप्लाई कयो हिनखे असां सिलेक्शन में बि असीं हिनखे आसानी रहे थी। यानी हाणे जॾहिं हिते कर्सर रखूं था त असांखे फ़ॉन्ट ॿुधाए पियो बॉक्स में त कहिड़ो फ़ॉन्ट आहे। असांजो नॉर्मल फ़ॉन्ट आहे। नॉर्मल ते जॾहिं क्लिक कंदो हेठि तव्हांखे लिखियो सिलेक्ट ऑल 8 इंस्टेंस। यानी कि जॾहिं तव्हां हिन ते क्लिक कंदो तव्हांखे ॾिसो त हीअ तव्हां सिर्फ़ु नॉर्मल फ़ॉन्ट तव्हां सिलेक्ट थी वियो। हिन ते कंहिं क़िस्म जी का फॉर्मेटिंग तव्हां वरी हिन ते अप्लाई करे सघो था। ऐं जॾहिं असीं हिते क्लिक कंदासीं ॾिसो असांजो माई स्टाइल क्लिक थी वियो ऑटोमेटिक सिलेक्ट थी वियो। ऐं त असीं राइट क्लिक करे जॾहिं सिलेक्ट ऑल कंदासीं त असांजे सभु हेडिंग्स जेके बि आहिनि उहे सिलेक्ट थी वेंदियूं आहिनि जंहिंते स्टाइल असांजो अप्लाई कयल हूंदो। ऐं इन हिसाब सां तव्हांखे वरी फॉर्मेटिंग करे सघो था अलॻि सां।